चाचा साईं, तव्हांजो सभु ॻाल्हियूं सोन आहे ऐं मां मञा थो त मूंखां नंढियूं वॾियूं ग़लतियूं थियूं आहिनि ऐं मां पशेमान आहियां। मां तव्हां में उमेदु रखां थो त तव्हां मूंखे माफ़ करे छॾींदो। काकी, जेकॾहिं तूं मोर जी शादी राणी सां कराईंदी न, सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत कंदी। मूं बि इहो ई सोचे रखियो आहे, बसि खेरनि सां मोर मोटी अचे, पोइ विछादी राणी जे मथे ते मोर जे नाले जी पोती। जेकॾहिं न जर जो पाणी ज़हर थी वियो आहे, पोइ त हिते कोई बि न रही सघंदो। बुख खे त घुटा ॾींदा, जेरा रहंदा त अचां, पर पाणीअ खां सवाइ हिते कीअं रही सघिबो? अलाए कॾहिं उहो घर आबाद थींदो, कॾहिं असांजी साहेड़ी पाण अची हुन घर खे रोशन कंदी। राणी, हिन वारे सभु शहर विया आहिनि, चवनि पिया त पहिरियां काका होतू खे ॻोल्हींदासीं ऐं पोइ कमु कंदासीं। मूंखे पूरी उमेद आहे त रांझण पाण सां ॻोल्हे उन्हनि खे वठी ईंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।